लश्कर पाण खे संभालियो ऐं लश्कर वारा जॾहिं जंग लड़ी मदीने पहुता तॾहिं उन्हनि चयो त जुमे नमाज़ जो टाइम हो। हज़रत उमर जो आवाज़ असांखे पहुतो ऐं असां सम्झी वियासीं ऐं पंहिंजी पोज़ीशन असां संभाली। अल्लाह तबारक व तआला इस्लामी लश्कर खे फतह नसीब कई। त मुंहिंजा दोस्त तुंहिंजे मोबाइल फ़ोन जे मुक़ाबले में ॿी फ़ोन त ठही सघे थी, पर उमर जेको किरदारु अदा कयो आहे उन किरदार जहिड़ो आवाज़ 300 किलोमीटर ताईं दुनिया जो को साइंसदान पहुचाए नथो सघे। तुंहिंजी मोबाइल मां आवाज़ पियो अचे, हीअ त साइंसी कमाल आहे। हाणे हिन में बैटरी लॻल आहे, बैटरी कढी छॾियो, हलो ये वॾे गोंडियल छो? अड़े हिन में बैटरी कोन्हे, बैटरी कढी छॾ, मोबाइल कमु कोन कंदी। ओ टावर न आहे, सिग्नल कोन था अचनि, सिग्नलनि जो सिलसिलो ख़तमु थी वियो, तव्हांजी मोबाइल कमु छॾे वेंदी। हीअ त मजबूर आहे वीचारी, हिनखे त चार्जिंग खपे, हिनखे त टावर खपे, हिनखे त सिग्नल खपनि, तॾहिं हिन में जा आवाज़ न करंदो। सम्झो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़िल में वेठा आहिनि, सहाबी बि वेठा आहिनि। अरब जो हिकिड़ो बद्दू आहे ॿाराड़ी जो, वियो आहे झंग में शिकार करणु, उतां ॻोह मारई, ॻोह में रसी ॿधी उठ में टंगे छॾई। हाणे मुंहुं ॻोह उठ में ॿधी पई आहे, अचे पियो त माण्हुनि जो हुजूम ॾिठई, अची बीह रहियो कि तव्हां में नबी कहिड़ो आहे? अल्लाह जे रसूल फरमाया आऊं नबी आहियां। कि अच्छा नबूअत जी दावा तव्हां कई आहे? जी हा मूं कई आहे। फरमाई उन में बद्दू चयो त जे आऊं तोते कलमो तॾहिं पढ़ंदुसि जॾहिं हीअ ॻोह कलमा पढ़े, जॾहिं ॻोह ॻाल्हाए। हाणे मुंहुं ॻोह, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारो कयो, मुंहुं ॻोह ॻाल्हाइणु शुरू कयो, बल्कि वॾी लंबी चौड़ी तक़रीर करणु शुरू करे ॾिनई। हाणे तुंहिंजी मोबाइल पई ॻाल्हाए, इन मोबाइल जहिड़ी ॿी मोबाइल साइंसदान ठाहे वेंदा, पर दुनिया जा सभु मौलवी मुला बाबा बोपा पीर फ़कीर टूणाई फीणाई वग़ैरह सग़ैरह अहिड़ो गैरू नथो कहिड़ो XYZ सभु गॾु करियो, चओ मुंहुं ॻोह खे इशारो करियो त ॻाल्हाए थी नथी ॻाल्हाए। मोबाइल जो मिसल मुमकिन आहे, पर मौजज़े जो मिसल दुनिया में मुमकिन ई कोन्हे। को मौजज़ो दंग हूंदो आहे। हाणे दुनिया में जेके बि नबी आया उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला मौजज़ा ॾिना। उहे उन सभई मौजज़ा जेके हुआ उन्हनि जो ताल्लुक़ नबियनि जे ज़िंदगीअ सां हो। जेसि ताईं नबी ज़िंदा हुआ तेसि ताईं मौजज़ा ॾेखारूं, जेसि ताईं नबी ज़िंदा हुआ तेसि ताईं मौजज़ा ॾेखारूं। मोबाइलनि त सॼो जलसे जो तवजो ई ख़राबु करे छॾियो। अवां वटि ओपो आहे, का 12,000 जी, का 10,000 जी, ओपो खणियो बेल्टे जॾहिं वेठा आहिनि। सम्झो मूं आईफोन बि इस्तेमालु कई आहे, 70-80 हज़ार ताईं ऐं लड़ियो आहियां, हाणे वरी लख 1.5 लख वारी वठां थो। पर जीअं मोबाइल फ़ोन मूं इस्तेमालु कई आहे उनखे 15-16 साल थिया आहिनि, पर मूं अॼु ॾींहुं कंहिंजो फ़ोटो कोन कढियो, न को पंहिंजो न को परायो। परचक हिकिड़ी मोबाइल में तुंहिंजा पंहिंजा फोटू 1800 पिया आहिनि, संदसि फोटू 1800। ऐं कुर्सीअ ते वेठो आहियां, ऐं हाणे टिब ते चढ़ियो वेठो आहियां, ऐं हाणे मोटरसाइकिल ते वेठो आहियां, ऐं हाणे पाणी पियो पियां, ऐं हाणे मानी पियो कयां। मुख़्तलिफ़ पोज़ आहिनि, भला मरे ये खीर था ॾियनि छा? एतिरा जो फोटू कढनि, तंहिंखां पोइ तुंहिंजी इज़त में 4 चंड लॻाइनि। एतिरनि फोटुनि कढण खां पोइ तोखे प्रोमोशन थियो, पहिरीं तूं 17 कैरेट में, हाणे 22 कैरेट प्रोमोशन थियो आहे, रोज़ी में बरकत पई आहे, तुंहिंजी इज़त खे 4 चंड लॻाइनि। इहो फोटो खीर था ॾियनि या जे इहे फोटू कढे थो त राति जो तोसां गॾु था सुम्हनि। आख़िर ॿुधाए मूंखे त आऊं बि शुरू थियां। वो हुतां निकितो या मोबाइल वारा मूंखे फिरी आया, परचक आऊं पोड़ो, मुंहिंजो मार्केट में अघी कोन्हे को, तूं ये मुंहिंजा फोटू घर खणी वेंदे तोखे माई हार विझंदी। चरियो ई था छितो करे मारूं। अल्लाह तबारक व तआला सभिनी नबियनि खे मौजज़ा ॾिना, पर उहे मौजज़ा तेसि ताईं हुआ जेसि ताईं नबी हुआ। नबी दुनिया में विया त नबियनि जा मौजज़ा बि विया। असांजो नबी हिन दुनिया में आयो, अल्लाह तबारक व तआला असांजे नबी खे बि मौजज़ा ॾिना, पर ॿियनि नबियनि जे मौजज़नि खां घणा ऐं अफ़ज़ल अॼोकी ॿोली में VIP
ईसाई वॾा राहिब गॾिजी वेठा त ईसा अलैहिस्सलाम जा मौजा गॾु करियूं। ईसाईअनि जा वॾा वॾा पोप राहिब गॾिजी वेठा ईसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा गिनती करे उनखे किताबी शक्ल ॾिनो त ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगी में जेके मौजा ॾेखारिया से टोटल 28 हुआ। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह असांजे नबीअ जे मौजज़नि खे गॾु करे किताब लिखियो। उन जेके मौजा रसूल पंहिंजे ज़िंदगी में अमली मौजा ॾेखारिया हुआ उन्हनि जो तइदाद 3200 हो। ॿिनी असांजे नबी जा मौजा ॿियनि नबियुनि जे मौजनि खां तइदाद में घणा आहिनि। नंबर 2 असांजे नबी जा मौजा ॿियनि नबियुनि जे मौजनि खां सम्झो कैटेगरी जे लिहाज़ सां अफ़ज़ल ऐं बहितर हुआ। मिसाल जी ॻाल्हि, हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि माण्हू आया, सदस उम्मती जो असांखे उञ लॻी आहे पाणी जो बंदोबस्त कर। हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठ आई, पत्थर फाटो, 12 चश्मा पाणी जा निकिता। सबके राज जो वाटर अलग, कबीला 12 हुआ, इन करे वाटर ऐं चश्मा भी 12 निकता। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा आया तो सही असांखे पानी खपे, उञ लगी आ, वुज़ू भी कंदासीं, जानवरनि खे भी प्यारींदासीं, पानी जो बंदोबस्त करियो। तव्हां वटि अधु करो पानी जो आहे, बाक़ी पूरी फौज खाली आहे, कंहिं वटि बि पानी कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजा बर्तन खणी अचो, सहाबी पंहिंजा बर्तन गॾु कयूं, मशकूं वग़ैरह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक उन कौरे में ॿोड़े छॾियो। सहाबी फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आङिरियुनि मुबारकनि मंझां पानी फुआरा करे निकितो। असां सभिनी मशकूं भरियूं, पीतोसीं, वुज़ू कयोसीं, जानवरनि खे प्यारियोसीं। हाणे मूसा अलैहिस्सलाम खां संदसि क़ौम मुतालबो थी करे पाणीअ जो, असांजे नबीअ खां संदसि उम्मती मुतालबो था कनि पाणीअ जो। मुतालबो साॻियो आहे। मूसा अलैहिस्सलाम लठ हणी पत्थर मां पाणी कढियो। अल्लाह जे रसूल करे में आङिरियूं मुबारक ॿोड़े पाणी कढियो। हुते पाणी पत्थर मां पियो निकिरे, हिते पाणी आङिरियुनि मां पियो निकिरे। पत्थर पानी जो मरकज़ है, आंगर रत जो मरकज़ है। तव्हां जेकॾहिं गिलगित ऐं हेॾा कोयटे ॾांहुं वेंदा त तव्हांखे जबलनि जे चोटी ते पानी जा चश्मा नज़र ईंदा। मालूम थियो त जबल में पानी रही सघे थो, तॾहिं त पानी जा चश्मा जबलनि में निकिरंदा आहिनि, पर आंगर में पानी कोन हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे शुगर टेस्ट कराइणी हुजे त डॉक्टर वटि वञो, थोरी सुई हणंदो त हिन मां रत निकिरंदो, जंहिंते तव्हांजी शुगर टेस्ट थींदी। आंगर रत जो मरकज़ आहे, पत्थर पानी जो मरकज़ है। मूसा अलैहिस्सलाम पानी कढियो आहे पानी जे मरकज़ मां। अल्लाह जे रसूल असांजे नबीअ पानी कढियो आहे रत वारे मरकज़ मां। मौजा ॿई हिकिड़ी लेवल जा आहिनि, पर असांजे नबी जो मौजो हुन मौजे खां हाई लेवल जो मथे पियो नज़र अचे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, बगल में हथ दबाए जेॾी महिल ॿाहिरि थो कढे तॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो हथ ॿरे पियो, रोशन पियो थिए, नबी जो हथ पियो ॿरे। सोमानी नमाज़ पढ़ी अल्लाह जे रसूल हिकिड़ो साहबी आयो त या रसूल अल्लाह घर तो वञा, मुंहिंजो घर परे आहे, रस्ते में ऊंधाई आहे, घर ताईं कीअं पहुचां? पाण सगन फरमायो तूं मूंखे लठ ॾे मूंखे। अल्लाह जे रसूल साहबी खां लठ वठी उनजे पंहिंजो हथ मुबारक फेरियो। साहबी जी लठ पई ॿरे जहिड़ो ट्यूब लाइट जो डंडो। हाणे वञे पियो घर ॾांहुं त वरी ॿियो साहबी मिलियो, चई अदा केॾां? चई घर थो वञा। चई मुंहिंजो बि घर हिन पासे आहे, ॿई गॾियो था हलूं, तो वटि रोशनी पाए कमु भलो थी वियो। हाणे ॿई गॾिया पिया अचनि। अॻियां हलण खां पोइ हिकिड़े साहबी जो रस्तो हेॾां, ॿिए जो हेॾां, हिकिड़े जो घर हेॾां, ॿिए जो हेॾां। हाणे त हिक ॿिए खां टुटनि। तॾहिं हिन साहबी चयो अदा ॻाल्हि ॿुध, तो वटि त आहे लठ जंहिंजी रोशनी ते तूं वञे पियो घर, हाणे मुंहिंजो त वरी रस्तो थियो हिन पासे, आऊं त तोखां तो अलॻि थिया। हाणे मुंहिंजे लाइ त वरी बि मसइलो, आऊं ऊंधा में कीअं घर ताईं पुॼां? की हाणे हीअं कर, हिन झंग मां ॻोल्हे काठ जो धुको खणी अच, को सौंटी हिन सां टोचन करियूं, मन ॿरी पवे। उहो साहबी वियो आहे, झंग मां हेतिरी सौंटी ॻोल्हे खणी आयो आहे। हाणे इहा वरी हिन सां टोचन पिया कनि, ब्लूटूथ पई थिए, ब्लूटूथ। हू डंडो अलॻि पियो ॿरे, हीउ डंडो अलॻि पियो ॿरे, हू पंहिंजे घर पियो वञे, हू पंहिंजे घर पियो वञे। मूसा नबी जो हथ पियो ॿरे, रसूल जे ग़ुलामनि ऐं साहबनि जूं लठियूं ऐं सौंटियूं पियूं ॿरनि। मौजो रोशनी जो आहे, पर हुन खां ही मौजो हाई लेवल जो पियो नज़र अचे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मौजो आहे त अखियुनि ते हथ थो फेरे त अंधो सॼो थियो वञे, अखि सलामत आहे, नब्ज़ बि सलामत आहिनि, गोलो बि सलामत आहे, भिंजण बि सलामत आहिनि। सिर्फ़ु नज़र कोन हो, ईसा अलैहिस्सलाम हथ
नज़र मोटी आयो, अंधो ॾिसण लॻो। ओहद जी जंग लगी आ, हिकिड़ो सहाबी आ, उनके दुश्मन तीर आयो, अख में लगो, अख चीरजी वही, अख फटजी पई, अख जो नब्जू टुटी वयूं, टुटल फाटल अख तरिये ते रखी रसूल जे अॻियां आयो कि या रसूल दुश्मन धकायो आ, अख मुंहिंजी ख़राब थी वई। पाण फरमाई वेझो थी, टुटल फाटल अखियुनि जे डॉक्टर खां पुछजी त अखियुनि जूं नब्जू अख जूं केतिरियूं बारीक नब्जू आहिनि। को बि अखियुनि जो डॉक्टर जॾहिं ऑपरेशन कंदो आहे तॾहिं नब्जू कोन कटींदो आहे, छो त अख जी नब्ज जेकॾहिं कटिजी वई त वरी जुड़ंदी कान का। इन जे करे डॉक्टर हिते मिशन लॻाए वरी जो दॿा ॾींदा त अख हेॾी ॿाहिरि निकिरी ईंदी, पोइ उन अख जी सफ़ाई कंदा, उनखे इस्त्री कंदा, उनखे वॉश कंदा, पोइ इहा आहे ऑपरेशन। बाक़ी नब्जू जे कटी त वरी जुड़ंदी कान का। हीअ टुटल फाटल चीरल अख सहाबी तरीअ ते रखी रसूल वटि आयो आहे कि या रसूल अख टुटी वई। पाण फरमाई वेझो थी, साईं जिन अख मुबारक अख रखी पंहिंजी फीण मुबारक लगाई, ऑपरेशन कंप्लीट थी वई, नज़र बहाल थी वियो, सूर ख़त्म थी वियो, रत ख़त्म थी वियो। सहाबी फरमाए थो 80 सालनि जो पोड़ो थी वियुसि, मुंहिंजी हीअ अख नज़र छॾे वई, पर जंहिंजी ऑपरेशन अल्लाह जे रसूल कई हुई उन मरण ताईं नज़र कोन छॾियो। मौजूदो नज़र जो आहे, हुते बि नज़र जो आहे, हिते बि अख जो आहे, पर ही मौजूदो हुन खां हाई लेवल जो आहे, छो त हुते अख सलामत आहे, हिते अख टुटी चुकी आहे, कटजी चुकी आहे। ही मोहम्मद मुस्तफ़ा जो मौजू आहे। असांजे नबी खे मौजा ॾिना विया, पर ॿियनि नबियुनि जे मुक़ाबले में भेट में हाई लेवल जा अॼुकल्ह जे ॿोली में VIP मौजा ॾिना विया। जीअं अल्लाह जे रसूल जी नबूवत दाइमी आहे, क़यामत ताईं हलंदी रहंदी। इन करे इन नबूवत खे दलील बि अहिड़ो खपे जेको दलील दाइमी हुजे। इन करे अल्लाह तबारक व तआला असांजे नबी सगोरे खे अमली मौज़नि खां सवा हिकिड़ो अलॻि मौज़ो ॾिनो, जंहिं मौज़े जो नालो इल्मी मौज़ू आहे, जंहिं मौज़े जो नालो अल्लाह जो क़ुरान आहे। हे मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूवत जो दलील आहे, हे मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूवत जो इल्मी मौजूदो आहे, छो त दावा नबूवती दाइमी आहे। इन करे मौजूदो बि अहिड़ो ॾिनो वियो जेको दाइमी हुजे, जीअं क़यामत तक रसूल जी नबूवत रहंदी, तीअं क़यामत तक अल्लाह जो क़ुरान बि रहंदो। दुनिया जा बादशाह भले केॾा बि ज़ोर ॾिन, क़ुरान न ख़त्म करे सघिया, न ख़त्म करे सघंदा।